अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद कयां सब ठीक हूंदव, खैरियत सां हूंदव, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। वॾियूं महिरबानियूं, लाइक कयो पिया, कमेंट्स कयो पिया। तव्हांजो थोराइतो आहियां, बिल्कुलु अव्हांजो थोराइतो आहियां। ऐं एल्बम ही शमन अली जो आहे, वॉल्यूम नंबर आहे 10। हिन एल्बम जी बि शाइरी गौहर गदाई जी आहे, सॼी मुकमल। ऐं उनखां पोइ जेके दोस्त कमेंट्स कनि पिया, शहबान खान वॾी महिरबानी, शहबान सोलंकी साहब वॾी महिरबानी, एम प्रोडक्शन भाउ वॾी महिरबानी, आशिक़ अहमद सोलंकी साहब वॾी महिरबानी, कुर्ब तव्हांजा थोरा। ऐं ॿिया बि कुझु दोस्त आहिनि जिन्हनि जा नाला आऊं कोन पढ़ी सघियुमि, पोइ नेक्स्ट टाइम इंशाल्लाह शामिलु ज़रूरु कंदासीं। ऐं दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त हीअ एल्बम जेको आहे हीअ ओल्ड में आहे ऐं हिन जा नवां आहिनि पहिरियां। ऐं दोस्तों हिन एल्बम जी बि सिलेक्शन गौहर गदाई जी आहे। गौहर गदाई, अली गौहर गदाई, बुरड़ो गौहर गदाई, मतिलबु ईअं 2-3 क़िस्म नाला पंहिंजा हलाया शाइरी में हेॾे होॾे। ऐं हिन एल्बम जो टाइटल आहे असीं आहियूं परदेदार। ऐं हिन में सिंधी नुआ आहिनि तक़रीबन सभई। पहिरियों नुओं अथसि ज़ैनब तुंहिंजे उजड़ण जो, ज़ैनब तुंहिंजे उजड़ण जो। ऐं उनखां पोइ आहे माहौल हो बाज़ारी, सजाद हो मुहारी। ऐं उनखां पोइ आहे घोट कासिम आओ वरी, घोट कासिम आओ वरी। उनखां पोइ आहे चोथों नंबर नुओं आहे जाग असगर, जाग असगर तोखे अमड़ी पुकारे। उनखां पोइ आहे मज़लूम करबला जी आहे अजब कहाणी। उनखां पोइ आहे मशहूरु नुओं आहे हिन एल्बम जो असीं क़ौम शिया बेदार आहियूं, हर वक़्तु हुसैनी तयार आहियूं, दम दम अलिया, हर दम अलिया। उनखां पोइ आहे असीं आहियूं परदेदार। उनखां पोइ आख़िरी नुओं अथसि पई भेण ग़रीब जी भेण करे, पई भेण ग़रीब जी भेण करे। हिते एल्बम ही कंप्लीट थी चुको आहे। ऐं हिन एल्बम में जेका तासुर आहे, ऐं हिन में साउंड सिस्टम कोन्हे को, हिन में माना हथरादू आवाज़ आहिनि। ऐं ही पुराणे दौर जो एल्बम आहे, 1986 जो आहे। ऐं हिन दौरान शमन अली खे ईअं सम्झो त चाह न हुयो माण्हुनि खे, फेमस बि न हुयो, पर पोइ बि हिन हिमत न हारी, पोइ बि ॿई पासा हलियो, हिते बि हलियो, गाननि वारी साइड बि हलियो। ऐं हिन खे आख़िर मंज़िल मिलणी हुई, आख़िर फेमस थियणो हुयो। हिन वक़्तु 2025 ताईं माशाल्लाह ज़बरदस्त फेमस आहे। ऐं हिन वक़्तु उमिरि खाई वियो आहे इलाही। ज़ाहिरी ॻाल्हि आहे हीअ हसी ज़िंदगी ईअं गुज़री वई, ख़्वाब हो या हवा का ख़बर ई कोन पई। अहिड़े हिसाब सां हर कोई इंसान ईअं ई आहे, कॾहिं उरूज आहे त कॾहिं माण्हू हेठि आहे। उरूज ऐं ज़वाल माना अचणा आहिनि हर इंसान ते। बहरहाल दोस्तों कमेंट्स कयो, लाइक कयो, शेयर कयो, दोस्तनि ताईं पुॼायो। ऐं इंशाल्लाह तव्हांखे हिन जो अजुर बिल्कुलु ॾींदासीं। तव्हां ग्रो करण में मदद कयो, इंशाल्लाह असां तव्हांखे लाइ गिफ्ट ज़रूरु ॾींदासीं।